विरिया सिटी आसपास में अॼु 6 ॾींहं बि बरसात जो सिलसिलो वक़्फ़े वक़्फ़े सां जारी आहे। बरसात सबबि शहर जा अक्सर रोड रस्ता मुख़्तलिफ़ महिला मरकज़ी ईदगाह, गोश्त मार्केट, सिनेमा रोड, मेन शाही बाज़ार, रूरल हेल्थ सेंटर, हायर सेकेंडरी स्कूल, राजपूत टाउन, एहतशाम शाह कॉलोनी, मेमण महला, जोगी महला, टेलीफोन एक्सचेंज पाड़ो, मंजिलगाह कब्रिस्तान, शाह सतार कब्रिस्तान, कलोड़ा कॉलोनी, मंगी महला, अली मस्जिद रोड, जोणेजा महला समेत शहर जे केतिरनि ई हंधनि ते बरसाती पाणी तलाउनि जी सूरत में बीठल, जंहिं करे शहरी सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। नमाज़ी हज़रात मस्जिदनि में वञण लाइ गंदे पाणी मां गुज़री रहिया आहिनि। शहरी ईद जी ख़रीदारी तोड़े तयारी जे हवाले सां सख़्त परेशान नज़र अची रहिया आहिनि। मुसलसल बिजली जे बंदि हुजणी दुकानदारनि जे दुकाननि अॻियां गंदो पाणी बीहण करे दर्जी तोड़े दुकानदार दाहूं कंदे नज़र अची रहिया आहिनि। डिप्टी कमिश्नर नौशरो फिरोज़ पारां मसमियात खाते जी बरसात अॻकथी बाद सॼे ज़िले में रेन एमरजेंसी लॻाई वई, पर इन बावजूदि टाउन कमेटी विरिया सिटी पारां को बि जोॻा उपाउ नाहिनि वरिता विया। नाले मार ते पुराणियूं मशीनरियूं खणी मेन चौक जो पाणी निकाल करण में पूरी नज़र अचे थी, जॾहिं त सॼे शहर में बरसात खां गंदे पाणी वारियूं नालियुनि जे खाटी न कराइण सबबि ड्रेनेज जो निज़ाम मुकमल तबाह। नालियुनि जो गंदो पाणी शहरनि जे घरनि अंदरि दाख़िल थी रहियो आहे, जॾहिं त सुभाणे ईद जो ॾिहाड़ो हुजण बावजूदि शहरी ईद नमाज़ पढ़ण ऐं क़ुर्बानी करण लाइ परेशान नज़र अची रहिया आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।